नायाब सरकश साईं सरकश सिंधी जी न्याणी आहे। उहा निकाह पढ़ंदी मुर्शिद लतीफ़ साईं जे गीतनि जे ऐं बैतनि जे गुंजार में ऐं इहो निकाह पहिरियों हूंदो जेको शरीयत लतीफ़ी जे बुनियाद ते हूंदो ऐं सिंधी ॿोली में हूंदो ऐं सिंध जे सूरमनि ऐं सिंधी न्याणियूं जेके आज़ादी लाइ विढ़ंदियूं रहियूं आहिनि उन्हनि जे नालनि सां उन्हनि जे दुआनि सां ही निकाह पढ़ियो वेंदो। ऐं साईं सरकश सिंधी जे न्याणी नायाब सरकश खे गुज़ारिश कंदुसि असांजे नौजवान नज़ीर अहमद मुंहिंजो भाइटियो ऐं मुंहिंजी न्याणी सिंधिया उन निकाह पढ़ंदो ऐं तव्हां दुआ घुरंदो। सभ खां पहिरें बिचाई जे बैतनि सां निकाह पढ़ियो वेंदो। जी बिस्मिल्लाह। चालू करा नथो जेरो तुंहिंजो नाम बाज बियो लाई मांगा रिए थंभे रिए थूणे तूं छपर तूं छा कुजाड़ो काम तोखे मालूम सबकी। घोट जो नालो नज़ीर अहमद खोसो, पुट खैर मोहम्मद खोसो, शरीयत लतीफ़ी मूजिब सिंधिया दी सोजरो सिंधी कबूल है। नज़ीर अहमद खोसो पुट खैर मोहम्मद खोसो, शरीयत लतीफ़ी मूजिब सिंधिया दी सोजरो सिंधी कबूल है। नज़ीर अहमद खोसो पुट खैर मोहम्मद खोसो, शरीयत लतीफ़ी मूजिब कुंवार सिंधिया दी सोजरो सिंधी कबूल है। ऐं हाणे टे शाहिद आहिनि उन्हनि भाइरनि खे गुज़ारिश कंदसि त उहे कुंवार खां शादी वठी अचनि। कुर्बान खोसो, गुलखान खोसो, वज़ीर खोसो।